जेका बाद कंधा कोरोड ब्लॉक करे धरणो हणी सख्त नारेबाजी करें अचो संदसि वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। तव्हांखे सॼी सिंध में को कानून जे नाले का नज़र का पे अचे? तव्हां उमरकोट खां वठी खैरपुर नाथन शाह खां वठी पूरे घोटकी खां वठी डेहरकी खां वठी जे कूंदर कुसजी विया आहिनि। पंजाब में कुतो मरंदो आहे उनजो नोटिस थींदो आहे। सिंध में असांजा नौजवान पोढ़ा पक्का असांजी नस्ल कुशी थिए थी पई। मां वज़ीर आला साहब खे ऐं घरू वज़ीर खे अपील कंदुसि त अहिड़े नाहिल SHO तव्हां ॾिसो भाऊ 20 घंटे जे गुज़र बावजूद कोहिन टेम थी कानून हरकत में न आयो आहे। परे कोन्हनि हू घर मुखालफ़नि जा जंहिं बेदर्दी सां क़तल कया आहिनि, जंहिंजा मुंहुं ॾिसण जे लाइ न आहिनि ऐं इंसानियत जा लोढ़ा लताड़िया विया आहिनि। 20 साल पहिरियां SHO हिकिड़े खे शहीद कयो वियो बेॾो बेख़ता नौकरी दौरान, त हुननि जो ख़ुदा पाण उन्हनि खे मारियो ऐं उन्हनि जो बि कंहिं को प्लान कोन कयो। पंहिंजो पुलिस को रेड कयो। मां सम्झां थो त कहिड़े कहिड़े ज़िले जी पुलिस आयो रेड थियो, उनजो को माण्हू मरी वियो, ख़ुदा बहितर ॼाणे। उहो प्लान ॾाणनि जो अञा बि रहंदो आहे। रहंदो जेको आहे सो के ॿिए पाड़े वारे नौजवान खे बकराणी नौजवान ऐं उनखे क़तल करे शहीद करे बेदर्दी सां। इन जे लाइ ही सॼा माण्हू हिकिड़ी घुर कनि था पिया कातिल खे गिरफ़्तार कयो। घर खां निकिरी आया पंहिंजे कम कारे उते भाऊ अध में विया। उते असांखे देरि सां ख़बर पियो आहे त असांखे इतला मिलियो आहे त बाबा ॾहाणी बिरादरी जो हिकिड़ो लाश पियल आहे। उहो असांखे फ़ोन ते राब्तो थियो आहे। असां जॾहिं उते पहुतासीं तंगवानी पुलिस सां असां गॾु वियासीं। उते उन तंगवानी पुलिस असां उते जाइ वादा ते पहुतासीं। भाऊ अध वारो को बि पुलिस उते न हुयो। असां पंहिंजा तंगवानी वारे पुलिस जी मदद सां पंहिंजा लाश खणी एम्बुलेंस जे ज़रिए उते थोलताल के अस्पताल पहुतासीं। उते वञी पहुतासीं बि एम्बुलेंस न आहे। उते बि असां मोबाइल जे ज़रिए असां पंहिंजा लाश घर खणी आयासीं। असांजो कंहिं सां न ज़ाती मामिलो आहे, न का दुश्मनी आहे, न कंहिं सां कोई अहिड़ो वाइदा थियल आहे। हिन महिल ताईं का बि मदद न कई आहे। हिन महिल ताईं असां सां न राब्ते में आहे न आयो बि आहे। असांजो मुतालबो आहे SSP जेकाबाद खां असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजा कूंदर जवान जेके असां सां नाहक थियो आहे, असांखे 4 बजे ख़बर पियो। असां आयासीं। असांजो जेको बाद जो पुलिस तंगवानी जो पुलिस SHO को एजाज़ कोसो असां सां मदद कयो, असां सां गॾु हलियो। असां वियासीं लाशनि ते। को बि बाहू जो पुलिस न आयो। बाहू जो पुलिस पैसा वठी अञा उन्हनि खे फरार करायो आहे बलोचिस्तान जे साइड। थुल में बि असांजो तंगवानी जो पुलिस एजाज़ साहब खोसो खणी वियो। उते थुल में असांखे एम्बुलेंस बि न ॾिनऊं। हेठनि ताणी असां सां थुल जो पुलिस को बि न राब्तो कयो न आयो। असां इन में चऊं था त SP साहब जेको बाद खे इन्हनि खे हटायो वञे। असांजो मुतालबो आहे कि SP साहब अचे, बाहू जे पुलिस खे इन्हनि खे ऑफिसरनि खे गिरफ़्तार करे असां सां मदद कयो वञे, असां इंसाफ़ कयो वञे। असांजा बाबा कूंदर हिते पयल आहिनि। कल बेगुनाह असांजा 2 मुड़ुस मारे विया। 1 बजे पुलिस का बि ताउन नथी करे। बाहू थाणे जो हद आहे। कल बि 5 बजे तंगवानी पुलिस असांजा लाश खणाए आयो। अॼु ताईं बाहू खोसे जो पुलिस ज़ाहिर न आहे, को ताउन न आहे। लाश असांजा रखियल आहिनि रोड ते। एहतजाज आहे असां सां इंसाफ़ कयो वञे। असां सां ज़ुल्म कयो आहे ज़ालिमनि। पुलिस पहुती कान्हे सही छा कार्रवाई कंदो। बाहू खोसे जो पुलिस असां अॼु ताईं त कोन ॾिठो। मुतालबो इहो आहे त असांजो फ़रियाद दाख़िल करे ज़ालिमनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे चालान कयो वञे। असांजो कानूनी मदद कयो वञे, कानूनी कार्रवाई कई वञे ज़ालिमनि जे ख़िलाफ़। तंगवानी में FIR दाख़िल थिए त अञा बहितर आहे। असांखे नज़दीक आहे। बाहू खोसे वेंदासीं त पोइ त वरी बि असां सां थी सघे थो नुक़सान वरी बि ॾियनि उहे ज़ालिम आहिनि। असां त मज़लूम आहियूं। हाणे असांजो अबो मरी वियो आहे, गुज़ारे गिरफ़्तार। टीम सां गॾु अता हुसैन मलिक, मेहरान TV तंगवानी।